रुस्तम जे कचे वारे इलाइक़े में ॾोहारी ने भुंग न मिलण ते तशदुद करे पीरसन मुखवी खे क़तल करे छॾियो। खानपुर जे ॻोठ पहलवान हकड़ो वासी मुखवी अब्दुल गफ़ार हकड़ो जो लाश हथ अब्दुल गफ़ार हकड़ो खे ॾोहारी ने औरताणी आवाज़ ते हिरकाए कोट शाहू जे कचे वारे इलाइक़े मां अगवा कयो हो। हिकु ॾींहुं अॻु मुखवी जे वारिस कश्मीर हकड़े खे धाड़ियुनि फ़ोन कॉल करे 50 लख रुपया भुंग घुरियो हो। मुखवी ऐं संदसि वारिस विच में थियल ॻाल्हि ॿोल वारी ऑडियो रिकॉर्डिंग हथ करे वरिती। ऑडियो रिकॉर्डिंग में ॿुधी सघिजे थो त मुखवी पंहिंजे वारिस खे चई रहियो आहे त केतिरा पैसा गॾु कया आहिनि। धाड़ियल मुंहिंजे मथां तशदुद करे रहिया आहिनि। मुखवी खे वारिस चई रहियो आहे त पैसा गॾु न थिया आहिनि, ॿनी ॿारो बि न आहे, क़ुर पाक खणी अचूं था। मुखवी रोईंदे चवे थो त धाड़ियल क़ुर खे न मञंदा, बसि हाणे अल्लाह जे हवाले आहियां। पुलिस मुखवी जी लाश खणाए खानपुर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु हो त मुखवी अब्दुल गफ़ार हकड़ो खे धाड़ियलनि कोट शाहू जे कचे मां अगवा करण बाद शिकारपुर ऐं पन्नू आकल जे कचे गदपुर में जगमाल बणाए रखियो हो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।